सुभान अल्लाह। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदर अमीन मुस्तफा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ आवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। हमदई सलातो सलाम का बाद में इंतहाई वाजिबुल इहतराम क़द्र उलमाए किराम हुफ़ाज़े इज़ाम ऐ तमाम मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम सामीन किराम बरादरान इस्लाम तवा बलारन बुजुर्गन जे सामू अल्लाह पाक जल्ल जलालुहु मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद जी हिकड़ी आयत सबूरी मुतलावत कई आ। अजो को ये प्रोग्राम दारुल उलूम नूर मुस्तफा इन इदारे इन मदरसे जी इंतजामिया कमेटी बिलखुसूस हज़रत क़िबला हाफिज क़ारी अली गुल नक्शबंदी साहिब मुजाहिद अहले सुन्नत साईं मौलाना बरकत अली नक्शबंदी साहिब हाजी साहब वारा हाजी मोहम्मद शफीक साहब जेके भी इंतजामिया कमेटी में आहिन जिन पंहिंजे शौक़ सां ज़ौक़ सां इस सालाना हिन इदारे में अज़मत क़ुरान ऐं मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां ये महफ़िल मुनाक़िद कई आहे। असांजा बेहतरीन दोस्त हज़रत अल्लामा साईं मुफ्ती मोहम्मद अयूब सिकंदरी साहिब दामत बरकातुहुल आलिया तशरीफ फरमा आहिनि। इदारो मदरसो इहो लाज़िमन क़ुरान पाक जे तालीम जो ई मर्कज़ हूंदो आहे। हाजी साहबान ॿुधायो पिए त मक़ामी शागिर्द खे तक़रीबन 200-250 कॾहिं त 300 जे लॻभॻ शागिर्द पढ़नि था जिन में न्याणियूं बि क़ुर पाक जी तालीम हासिल कनि पियूं। जेके बि दोस्त अहबाब ताउन कनि था अल्लाह सी जल्ल शानु जी ज़ात बाबरकात उन्हनि जो ताउन उन्हनि जो मेहनतूं पंहिंजी बारगाह में क़बूली मंज़ूर फरमाए। आऊं बि तव्हांजे हुक्म मुताबिक़ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अल्लाह सी जल्ल शानु जी ज़ात बाबरकात मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं जेके मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधूं उन जे मथां अमल करण जी बि अल्लाह सी जल्ल शानु तौफ़ीक़ अता फरमाए। का बि ज़ुबान ख़ामोश न रही, सभई मिली जुली यक ज़ुबान थी बुलंद आवाज़ सां हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी बारगाह में निदाइया बुरूद सलाम जो नज़रानो तव्हां सभई गॾिजी पेश कंदा तव्हां जी ख़िदमत में क़ुरान पाक जी आयत तिलावत कयां उन जो तर्जुमो तफसीर बि तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कयां। मोहब्बत सां सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका
या हबीब अल्लाह। माशाअल्लाह शब्द आहे पर लोन पायो वेठायो लोन मां थद लगे पई त पोइ त सलात वॾे आवाज़ सां पढ़जे बुलंद आवाज़ सां सलात सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों, अल्लाह पाक जी रात बाबरकत कलामे पाक में इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह से ज़ात बाबरकत इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही। पाक उहा ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ास बाने खे लैलन रात जे थोरे हिस्से में मिनल मस्जिदिल हराम। उन सैर जो हिकिड़ो मरहलो इहो बि आहे जो उन सैर जी इब्तिदा मस्जिद हराम खां थी आहे इलल मस्जिदिल अक़सा। उन सैर जे हिकिड़े मरहले जी इंतिहा मस्जिद अक़सा ताईं आहे अल्लज़ी बारकना हौलहु। मस्जिद अक़सा जे चौधारी असां बरकतूं रखियो लिनुरियहु मिन आयातिना। इहो सैर इन जे लाइ करायोसीं पंहिंजे उन ख़ास बाने खे त जीअं असां पंहिंजे उन ख़ास बाने खे पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं। इन्नहु हुवस समीउल बसीर। बेशक उहा ज़ात ॿुधण वारी बि आहे त ॾिसण वारी बि आहे। यानी इन आयत में अल्लाह सी जल शानहु महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकत जी सफ़र मेराज के बयान फरमायो आहे। छाके साईं कहूं सफ़र मेराज ऐं मेराज हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मोजज़ो आहे। मोजज़ो उनखे चइबो आहे जंहिंजे अॻियां अक़ुल आजिज़ थी वञे। अहिड़ी शइ जेका अल्लाह जो नबी करे ॾेखारे, अहिड़ो कम अहिड़ो फेल जेको ज़ाहिर में नामुमकिन हुजे न थी सघे, इंसान जे अक़ुल जे ख़िलाफ़ हुजे, पर अल्लाह जी ज़ात बाबरकत जो नबी जेकॾहिं उहो कम करे ॾेखारे थो ऐं उन कम जो इज़हार करे थो, ओ फेल ओ कम उहा शइ करे ॾेखारे थो जेका जेका आम इंसान जे वस में नाहे, अक़ुल जे बिल्कुल ख़िलाफ़ आहे। पर अल्लाह सिंधी ज़ात बाबरकत पंहिंजे नबीअनि खे उहा कमाल ताक़त क़ुवत रुतबो ऐं मर्तबो अता फरमायो आहे जो रब करीम जी ज़ात बाबरकत नबीअनि खे वो पावर अता फरमाईंदो आहे, उहा क़ुवत ताक़त अता फरमाईंदो आहे जेका आम
आम इंसान के तन लकान हो दिया तो तरफ करीम जी राम बाबर का जा नबी है आम मानव वांगुर कोन हुंदा आहिनि अल्लाह सी इंसान सम इंसान इन गाल के समझे कोन थो पर रब करीम इंसान के भी के मकसद जेला पैदा कयो आ के मतलब जेला पैदा कयो आ ऐ ओ मकसद सिर्फ ऐ सिर्फ इहो आ वमा खलक़तुल जिन्ना वल इंस इल्ला अल्लाह सी फरमाए तो मां जिन्नन ऐं इंसान के सिर्फ ऐं सिर्फ पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे असां ई तव्हां चओ था त बस असां त पैदा ई गाह फटेला थिया आहियूं मनी मारे जे लाइ थिया आहियूं कमकार जे लाइ थिया आहियूं ज़मींदार सोचे थो त मूंखे ज़मींदारी करणी आहे हारी सोचे थो मूंखे हार पियो करणो आहे दुकानदार सोचे थो त मूंखे दुकान हलाइणो आहे कारोबारी माण्हू सोचे थो त मूंखे कारोबार करणो आहे ऑफिसर सोचे थो त मूंखे पंहिंजी ऑफिस संभालनी आहे वज़ीर समझे थो त मूंखे पंहिंजी वज़ारत हलाइणी आहे बादशाह समझे थो त मूंखे पंहिंजो मुल्क हलाइणो आहे इहे शयूं बि दुनियावी एतबार सां रिज़्क़ जे लाइ मुआश जे लाइ ज़रूरी आहिनि पर इन्हनि जो इन्हिसार रुॻो दुनिया ते आहे आख़िरत ते न आहे जेकॾहिं आख़िरत में कामयाबी आहे त उन बाने जी आहे जेको अल्लाह ते ईमान आणण खां पोइ रब जी इबादत जी पाबंदी करे अल्लाह जे हुक्मन ते हले रब करीम जा जेके हुक्म आहिनि उन्हनि खे मञे जिन शयुनि खां मना कई वई आहे रोकियो वियो आहे उन्हनि खां रुकजी पवे उनजा इहा मुख़्तसर हयाती ज़िंदगी रुॻो बनी पोखण जे लाइ दुकान हलाइण जे लाइ पेट पालण जे लाइ कान्हे का ही 50 60 40 30 20 25 15 साल माना जेका ही हयाती आहे या हयाती इन जे लाइ ॾिनी वई आहे अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला उहो रब जे मौत ऐं हयाती पैदा कई इंसान खे ज़िंदगी ॾियण वारो बि रब आहे ज़िंदगी ॾियण खां पोइ वरी मौत ॾियण वारो बि रब आहे इएं कोन्हे को नमस्का खेल तमाशो आहे हिकिड़ी शइ ठाहे वरी उनखे ढाहे छॾिजे महिनत सां माण्हू पंहिंजो घर ठाहींदो आहे पाण उनखे कोन ढाहींदो जेकॾहिं ॿी का शइ उनखे नुक़सान ॾींदी आहे तॾहिं बि इंसान खे तकलीफ़ थींदी आहे यार हेतिरी महिनत सां मूं इहा शइ ठाही फलाणे ढाहे छॾी फलाणे उनखे नुक़सान ॾेई छॾियो फलाणे उनखे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो अल्लाह सी जल शानो जी ज़ात बाबरकात तुंहिंजी मुंहिंजी सोच खां वधीक जेको इंसान रब पैदा कयो आहे अल्लाह सी उन इंसान सां प्यार बि करे थो त मोहबत बि करे थो पर माण्हू त पाण भुलियो पियो आहे पाण अची कोन थो ॾे बेटा इसाम रहमतुल्लाह अलैहि तॾहिं फरमाईंदो आहे त पोखड़ी अथई पोख जेसी पाणी अथई पातार में मुंदब वींदई गुज़री वो सड़ी थींदई सोक जिते लुणंदो सारो लोक उते सिकंदे हिकिड़े संगला नारी नारी माण्हू आयो बहिराणी जा माण्हू आयो तव्हांखे ख़बर आहे हींअर कणिक जी जेको मौसम हले पई कणिक माण्हू पोखे छॾी आहे कंहिं हिकिड़ो ॿारो कंहिं जिरेब कंहिं ॿ जिरेब कंहिं एकड़ कंहिं 5 एकड़ जेतिरी कंहिंजी बनी कंहिं मकान ते कंहिं पंहिंजी ज़ाती बनीअ में कंहिं हार पे ते पर उम्मीद इहा
आहे ब महीना 4 महीना गुज़री वेंदा नेठ जेको आहे फसल तैयार थींदो कणिक लुणी पोइ अनाज गॾु करे पंहिंजे लाइ जमा कंदुसि पंहिंजे बचनि जी रोज़गार जे लाइ जमा कंदुसि मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भाउ जंहिं माण्हू पोखियो ई कोन्हे उनखे वरी उम्मीद बि कान हूंदी जंहिं माण्हू पोखी कान्हे का जंहिंजी बंदी कान्हे का न बकादो न उनजो हार को उनखे आस ई कान हूंदी उम्मीद ई कान हूंदी त मूंखे बि को अनाज मिलंदो मूंखे बि जेको आहे सका मुंहिंजी बि कणिक लहंदी ओ मुंहिंजा ईअं ई इंसान आहे हीअ हयाती उन खेतीअ जे मिसल आहे जेका रब करीम तोखे बनीअ वांगुरु ॾिनी आहे अलाह जी ज़ात बाबरकात तोखे हिते त ॿिज पैसे ॾियो आहे पान पैसनि सां मिले कलर पैसनि सां मिले हर शइ पैसनि सां वठणी पवंदी आहे अलाह जी ज़ात बाबरकात कुर्बान रब करीम हवा बाहिर पाणी ही जेके अलाह सी हवाऊं घुलायूं ही सभी गर्मी जो जेके मौसम रब करीम जी ज़ात बाबरकात जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि अलाह सी फरमाए थो माना उन नेमतुनि मां फ़ाइदो वठ ऐं पंहिंजी पेशानी मां अल्लाह जे साम्हूं झुका मुंहिंजी इबादत कर पोइ उते तूं हथे खाली कोन हूंदे या झोल तुंहिंजी नमाज़ सां रोज़नि सां ज़कात सां हज सां क़ुरान पाक जी तिलावत सां खैर खैरात सां यानी चङनि अमलनि सां तुंहिंजो झोल भरियलु हूंदो उते परेशान कोन थींदे बिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि तने फरमायो त सूग़ बिजायम सूसरा मुझो मेरो मुठियो में वञण तुर पयो में जिते हलण नाहे हुस्नरी यानी हिते दुनिया में गुनाहर में जिंदगी गुजरी वई नमाज खा परे रोजे खा परे तिलावत खा परे खैर खैरात खा परे कंदर अमल खा परे अबे अम्मा जी ना फरमानी असां दे फरमा बरदार असां ना हो वदन भाई जो ख्याल असां वट कोने गलतूं कोतायूं असां में खताऊं गुनाह असां में अल्लाह जी ज़ात बाबरकात जी बारगाह में हाज़िर थियणो पवंदो पंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे बि मुंहुं ॾेखारणो पवंदो मुंहिंजे गुनाहनि में असांजो पलड़ो भारी हूंदो त उते अफ़सोस थींदो नदामत थींदी पशेमानी थींदी पर जेकर उते पशेमानीअ खां बचणु चाहीं थो त तयारी हितां खां करे हल इन्हनि इंसाननि जी हिदायत ऐं रहनुमाईअ जे लाइ अलाह जी जल शान नबी सबूरा मोकिलिया त जीअं इहे नबी वञनि हिननि खे करे ॾेखारी त नेकी कीअं कबी आहे चङाई कीअं कबी आहे हुस्न अखलाक कीअं कबो आहे किरदार पंहिंजो सेठ कीअं कबो आहे अलाह जी बंदगी रब करीम जी इबादत कीअं कबी आहे कूड़ खा गिला खा चुगलखोरीअ खां गुनाहनि खां कीअं बचबो आहे सब्र कीअं कजे इस्तिक़ामत कीअं कजे रब जी रज़ा ते राज़ी कीअं रहजे अलाह जी जल शानो नबी मोकिलिया हिदायत करे फरमाईंदो आहे त अलाह जी जल शानो जी ज़ात बाबरकात जो निज़ाम आहे असां अमीर तोड़े गरीब मिस्कीन तोड़े फकीर पर थोड़ी बि जेकॾहिं परेशानी अची वेंदी का आज़माइश अची वेंदी त नाशुक्री कंदासीं मूंसां त ज़ुल्म थी वियो मुंहिंजी ज़िंदगी बीमारी में गुज़री वई अलाह सी कॾहिं मूंखे तंदुरुस्ती कान ॾिनी आहे चङ भलाई कान ॾिनी आहे हमेशह सुम्हियो आहियां मिस्कीनी हाल आहे फ़क़ीरी हाल आहे ओ मुंहिंजा अल्लाह जी रज़ा ते राज़ी रह रब करीम जी ज़ात बाबरकात जी बंदगी कर रब करीम जेके नबी मोकिलिया जिन खे अल्लाह से मौजज़ा ॾिना उन नबीअनि मौजज़नि सां गॾोगॾु पंहिंजी कारकर्दगी बि ॾेखारी दुनिया के करे ॾेखारियो हो त
सब्र किया कबो हजरत अय्यूब अला नबी अलैहिस्सलाम अल्लाह सी इम्तिहान वरतो सॼे जिस्म खे फट फुरनियूं उन्हनि मां जीत उन्हनि में कीड़ा माकोड़ा पूई भरी पई आहे सॼे जिस्म में सभु आहिस्ता आहिस्ता छॾींदा रहिया केर बि वेझो न पियो अचे हिकिड़ी घरवारी आहे जेका हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम जी ख़िदमत थी करे अय्यूब अलैहिस्सलाम उन एॾे कर्ब में असांखे जेकर थोरी फुरणी थी पए तकलीफ़ थी पए त असां ज़मीन आसमान हिक करे छॾियूं अय्यूब अला नबी अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे जिस्म में कीड़ा मांस पसीन पिया पर अल्लाह जो नबी जेकॾहिं जिस्म मां उन फट मां जेकॾहिं को कीड़ो ज़मीन ते किरे त उनखे खणी वरी उन फट जे मथां रखे त तूं काॾे पियो वञी तुंहिंजी रोज़ी अल्लाह मुंहिंजे जिस्म में रखी आहे सब्र अल्लाह के नबी जो हमेशा दुख कोन रहंदा आहिनि हमेशा तकलीफ़ूं कोन रहंदियूं आहिनि इन्न मअल उस्रि युस्रा इन्न मअल उस्रि युस्रा दुखनि सां गॾु सुख रब वरी थो चवे त दुखनि सां गॾु सुख यानी जेकॾहिं हिकिड़ो दुख ईंदो अल्लाह सी पंहिंजे उन बानी खे जेकॾहिं सब्र करे थो त हिकिड़ी ॾुखियाईअ जे बदिले में रब ॿ आसानियूं अता फरमाईंदो आहे हिकिड़ी ॾुखियाईअ ते ॿ जेको सवलायूं मिलंदियूं आहिनि हिकिड़ी परेशानीअ ते रब ॿ आसानियूं बाने खे अता फरमाईंदो आहे उहे सूर जा ॾींहं ख़तम थिया अय्यूब अलैहिस्सलाम चाक चङो भलो थी वियो अल्लाह सी हज़रत जिब्रील खे मोकिलियो जिब्रील वञी अय्यूब खां पुछा कर कहिड़ा हाल थई भला ॾे ख़बर बीमारीअ वारो दौर भलो हो या हाणे चङ भलाईअ वारो दौर भलो आहे अय्यूब अलैहिस्सलाम वटि जिब्रील आयो हाल अहवाली जो पुछा कई ख़ैर ख़ैरियत वरतई ऐं इहो बि चई तरफ़ नियापो मोकिलियो आहे ओ अय्यूब भला उहे दुख वारा बीमारीअ वारा ॾींहं भला हा या ही चङ भलाईअ वारा ॾींहं भला अय्यूब अलैहिस्सलाम जिब्रील खे चवे थो प्यारा जिब्रील ओहे ॾींहं भला अय्यूब ओहे ॾींहं कीअं भला हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम फरमाया त जिब्रील जॾहिं न मां नाचाक हुयुसि तो सुबुह जो सवेर मूं वटि ईंदो हुई ऐं मूंखे अची चवंदो हुई त अल्लाह सलाम मोकिलिया अथई ऐं रब नियापो मोकिलियो आहे त वञ अय्यूब खां पुछा करे अचो तबियत कीअं अथई वरी शाम जो बि तूं ईंदो है अल्लाह जा सलाम बि खणी अची ऐं तबियत बि रब जे तरफ़ां अची पुछा करी ओ जिब्रील मां छा चवां तोखे छा ॿुधायां केॾी बि तकलीफ़ हूंदी हुई पर जॾहिं तूं अल्लाह जा सलाम खणी ईंदो है रब जो नियापो ऐं पैगाम खणी ईंदो है ओ जिब्रील अल्लाह जा सलाम ईंदा सुबुह जो वारी तकलीफ़ ख़त्म थी वेंदी है वरी जे शाम जो सलाम ईंदा त ॾींहं वारी तकलीफ़ ख़त्म थी वेंदी हुई अल्लाह सी जल शान जी ज़ात बाबरकात आबादो अल्लाह जी ज़ात बाबरकात जे उन नबी जे तरीक़े ते हलबो जिनखे रब करीम असाई तव्हां जे हिदायत जे लाइ मोकिलियो तमो बेश सवा लख नबीअ खे इनखे हिकिड़ो मौजूदो कंहिंखे 2 कंहिंखे 4 कंहिंखे 8 कंहिंखे 10 कंहिंखे 12 कंहिंखे 13 वध खां वध मौजूदा मूसा अलैहिस्सलाम खे मिलिया उन्हनि जो तादाद बि 13 जे करीब आहे यानी मूसा अलैहिस्सलाम खे 13 मौजूदा मिलिया अल्लाह सी तुंहिंजे मुंहिंजे लजपाल नबीअ सां लेखो कोन कयो मुस्तफा खे ॻणे न अणॻणा मौजूदा ॾेई छॾियईं
अरे के मोहब्बत वाले फरमायो दिए मोजिज़े अंबिया को खुदा ने दिए मोजिज़े अंबिया को खुदा ने दिए मोजिज़े अंबिया को खुदा ने हमारा नबी मोजिज़ा बन के आया नबी के बकरी मजे के मोजिज़ा ना हा वो एक कौम मुझे एतबार सा मोजिज़ा हा जहरी कौम जी तबियत हुई जहरो माहौल हो अल्लाह सी वरी मोजिज़ा ओहरा ही ना हा मिसाल के तौर पे दाऊद अलैहिस्सलाम जे दौर में उरूज हो लोहार के कम जो लोहा ते मानुन के नाज हो वनी महारत हुई अल्लाह सी दाऊद अलैहिस्सलाम के मोजिज़ो अहरो दिनो लोहार लोहा के बाग में विझे बच्चे में विझे उनके हथों सां कुटे सटे पोको वनी औज़ार ठाहे दाऊद अलैहिस्सलाम फरमायो मां अल्लाह जो खलीफो अल्लाह जो रसूल आया साईं जे तू रब जो नबी रसूल आई त मोजिज़ो देखा कहिड़ो मोजिज़ो असां के लोह मां शे ठाहे देखा अल्लाह सी फरमायो दाऊद तुझे ला मसइलो ही कोने को तोखे मां अल्लाह ओ रुतबो ऐं ताक़त ॾिनी आहे तू केॾे बि वज़नी लोह जे मथां रुगो हथ रखंदे त लोह पाणी मेण वांगुरु नरम थी वेंदो ही तो वडी न कुटी ने इनके जेको आदो बाग में पत्तीअ में विझन उन खां पोइ औज़ारन सां वञी पोइ मेहनत सां को औज़ार ठाहींदा तो लोह में हथ विझंदड़ त जेको आदो कुंभार मिटीअ में हथ विझे कुंभार मिटीअ में हथ विझे जहिड़ो ठाम ठाहे ओड़ो ठाहे सघे थो तुंहिंजा लोह मेण खां वधीक नरम आहे तूं उन ते हथ रखंदो वञ नरम थींदो वेंदो औज़ार जे लाइ चवंदी वञे तूं उनखे मिंटनि में उहो ठाहे ॾेखारींदो जलीलुल क़द्र नबी खोड़ ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में यूनानी फलसफी हकीम तबीब नाहा जामहा अरस्तु जहिड़ा जेको आहे यानी जिन जेको आहे वॾियूं वॾियूं बीमारियुनि जा इलाज दरियाफ़्त कया हा जड़ियूं बूटियूं घोटे हो जेको आहे हुन मां दवाऊं ठाहींदा हा वॾी सानियत हुई हुननि जी अल्लाह सी पंहिंजे नबी ईसा अलैहिस्सलाम खे मोकिलियो ईसा अलैहिस्सलाम चयो तव्हां अल्लाह जो रसूल आया रब जो नबी आया तुंहिंजे नबी आई त मोजिज़ो ॾेखार कहिड़ो मोजिज़ो जेकॾहिं तूं अल्लाह जो नबी आहे हकीम तबीब तूं कोन आहीं जे हकीम तबीब हुजी हा त बीमारियुनि जो इलाज को वटि हुजे हा तूं अल्लाह जो नबी आहे असांजे अब्बनि ॾाढो वस कया हर बीमारी जो इलाज असां ॾे पर टे बीमारियूं अहिड़ियूं टे शयूं अहिड़ियूं जिनजो इलाज असां वटि कोन्हे को फरमायूं कहिड़ियूं हिकिड़ो त कोढ़ जे मरीज़ जो इलाज असां वटि कोन्हे मादर ज़ात माउ जे पेट मां अंधो ॼमे नाबीन उन जो इलाज असां ॾे कोन्हे जेकॾहिं को मरी वञे उनखे जेरे करण जी दवा असां वटि कान्हे का इन्हनि टिनि मर्दनि टिनि ॻाल्हियुनि खां अलावा बाक़ी सभिनी जो इलाज असां वटि आहे ईसा अलैहिस्सलाम फरमायो मां जे करे ॾेखारियां हिकिड़ो मञींदासीं तूं अल्लाह जो नबी आहे ईसा अलैहिस्सलाम फरमा फकियूं न दम दुरूद न दुआऊं न कोढ़ जे मरीज़ खे वठी अचो जिन ते तव्हां हथ हणी दवाऊं करे बेवस थी विया हुजो हिन जो इलाज आहे ई कोन वठी ईंदा वञो मारुगो हथड़ो फेराईंदो वेंदो आखिरी स्टेज वारो कोढ़ जो मरीज़ वठी अचनि ईसा अलैहिस्सलाम हथड़ो फेराए रब उनखे जवाबी माउ जे पेटां ॼावल नाबीन ईसा अलैहिस्सलाम वटि खणी आयासीं माउ जे पेटां ॼाओ नाबीन अखियूं जूं कोन्हे का शइ कान ॾिठी आहे 11 साल गुज़री विया असां वटि इलाज कोन्हे रब
रब जो नबी रुगो हथड़ो फेराई दो ईसा अलैहिस्सलाम मां के पेटा चावल नाबीन ठीक ठाक थी वने बगालियो ॾिठो जहान जो बि करे ॾेखा ईसा अलैहिस्सलाम फरमा मता तव्हां सम्झो त मां को मुर्दो पूरे आयो आहियां जहिड़ो उनखे मां जहिड़ो पोइ कयां हलो तव्हां पाण अहिड़ी का क़ब्र जेका सालनि खां तव्हां पिया ॾिसो रुॻो उनजे मथां इशारो करणु तव्हांजो कमु आहे जहिड़ो करणु मुर्दे खे मुंहिंजो कमु आहे ईसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे क़ब्रिस्तान में वठी आया जंहिं क़ब्रिस्तान में हज़ारे जेको आहे मैयत दफ़न हा पर उन मां हिकिड़ी क़ब्र तमामु पुरानी ही चयो वेंदो हो त उहा त हज़ारे साल पुरानी आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ॾिसी इनखे जहिड़ो करे ॾेखार हज़रत ईसा अलैहिस्सलाम क़ब्र जे मथां बीही चयो कुल बिइज़्निल्लाह ऐं मुर्दा अल्लाह जे इज़्न सां उथी बि पर जीअं अल्लाह जे नबीअ चयो त क़ब्र में फुर्तो न पई क़ब्र फाटी पई खुली पई ऐं उन जे विचां मुर्दो उथी ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चवे थो साईं क़यामत अची वई छा क़ब्र मां त क़यामत में उथारियो वेंदो छा क़यामत अची वई ईसा अलैहिस्सलाम फरमाया क़यामत कान आई आहे मां अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम आया क़ौम मूंखां मुतालबो कयो हो त को मुर्दो जहिड़ो करे ॾेखार हिननि तुंहिंजी क़ब्र जे मथां हथ रखियो आहे इन जे करे ही मुंहिंजो मौजज़ो आहे जो मां तोखे वरी जहिड़ो कयो आहे ईसा अलैहिस्सलाम फरमाया तूं केरु तिज़िया नूह अलैहिस्सलाम जो पुटु आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जो एतिरा हज़ार साल मूंखे थी विया हाणे भला जेकॾहिं जहिड़ो रहणु चाहीं त तोखे इख़्तियार आहे 5 साल 10 साल 15 साल 20 साल 100 साल वरी हयाती मिली अथई जहिड़ो रही त तोखे इख़्तियार आहे न साईं वरी बि 100 साल खां पोइ मौत अचणो आहे वरी बि वञणो आहे हमेशा त अल्लाह जी ज़ात रहंदी कुल्लु मन अलैहा फ़ान हर शइ फना थी वेंदी का शइ ते रहणी कान्हे का सोना नबी बस रब के केतरी पार तक जो जने हज़ारे साल अगे इज़राइल चंबो हणी रूह कब्ज़ कयो हो उन जी कलाम अॼु ताईं गले में महसूस पियो कया हज़ारे साल गुज़री विया हाणे वरी मुंहिंजो दोबारा रूह कब्ज़ थींदो रब करीम जी ज़ात बाबरकात जी बारगाह में सिफारिश कर दोबारा इज़राइल मुंहिंजो रूह कब्ज़ करे त नरमीअ सां करे आसानीअ सां करे अल्लाह सी जल शानो शरफ पनाह में रखे रब सकरात जी सख्तीअ खां बचाए अल्लाह क़ब्र जे अज़ाब खां बचाए मुस्तफ़ा करीम फरमायो फासिक फाजिर गुनहगार उन जो रूह ईअं कब्ज़ कयो वेंदो आहे ॼण त को फुटन जो वॾो ढिग हुजे ऐं उन ढिग में का पेर जी का तारी हुजे या जेको आहे क़ब्र जी का तारी हुजे जंहिंजे चौधारी फुटूं पयूं हुजनि कप पई हुजे ऐं विच में उहा कारी हुजे जेको आहे सो क़ब्र जी या पेर जी कंदड़ वारी जॾहिं उन फुटनि जे ढिग मां कप जे ढिग मां उनखे छिके कढिबो त उहा कप लीरूं थींदी उहा जेका फुटी आहे लीरूं थींदी पाण सां गॾु उहा छापर उन फुटीअ खे बि छिकींदी ईंदी मुस्तफ़ा फरमायो फासिक फाजिर जो रूह ईअं कब्ज़ कयो वेंदो आहे शाल रब मुस्तफ़ा जे सदक़े का महिरबानी फरमाए नबी से फरमा मोमिन जो रूह ईअं कब्ज़ थींदो ॼण त मखण मां वार सुभान अल्लाह मखण
मखण मां वार सोलो या फुटन जे ढग मां नींगर सोलो ॻाल्हायो ना मखण मां वार सोलो निकिरे ना पोइ इन जे लाइ नमाज़ पढ़ो अल्लाह खे राज़ी कयो कूड़ खां गिला खां शराब खां जुआ खां पंहिंजे पाण खे बचायो फुज़ूल वक़्त पंहिंजो गार गंद में न गुज़ारियो रब करीम ॾींहं राति में 5 नमाज़ूं फर्ज़ कयूं आहिनि उहे पढ़ मस्जिद आबाद कर मुस्तफ़ा ते पियो दुरूद पढ़ नबी पाक जे सदके रब महिरबानी फरमाईंदो मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भाउ अल्लाह सी आमिना जे लाल खे मोकिलियो मुस्तफ़ा बि रुॻो नबूवत जो न ख़त्मे नबूवत जो ताज पाया छाजो साईं ॻाल्हायो छाजो ख़त्मे नबूवत जो ताज पाए आयो माना 1.25 लख नबी कमो बेश आया से आया दरवाज़ो खुलियल हुयो मुस्तफ़ा करीम अची दरवाज़ो बंदि कयो दरवाज़ो बंदि करे हबीब खे तालो हयो मुस्तफ़ा पंहिंजे नबूवत जी मोहर हणी छॾी हाणे अहिड़ी मोहर लॻी वई जो कानून हुजे अंग्रेज़नि जो पछू हुजे कादियान जो को भागो तर हुजे पर उहो नबूवत जे लाइक़ कोन्हे को छो त जेके नबी हा उहे अची विया असां ई तव्हांजो महबूब ख़त्मे नबूवत जो ताज पाए आख़िरी नबी बणिजी ख़त्मे नबूवत जो मालिक बणिजी हिन दुनिया ते आयो मुस्तफ़ा करीम खे रब सरापा मौजज़ो बनाए मोकिलियो पर 2 मौजज़ा वॾा ॾिनई घणा सही 2 मौजज़ा वॾा ऐं उहे 2 मौजज़ा नबी पाक जी उम्मत जे हवाले सां छो त मुस्तफ़ा करीम जी नबूवत क़यामत ताईं के अहिड़ा मौजज़ा हुजनि जेके क़यामत ताईं हलल दुनिया तरक्की करे मादी ज़मानो वॼी आसमान ते पुॼण जी दावा करे चंड ते पहुचण जी दावा करे चंड ते प्लांट वठण जी जेको आहे दावा करे चंड ते ज़मीन ठाहिण जी वॾी दावा करे हबीब जी ज़ात बाबरकात उन खां अॻे अचे मुस्तफ़ा पंहिंजे ख़त्मे नबूवत जो ऐलान करे उन दौर में जॾहिं हबीब आया हा उन ज़माने में मक्को मदीनो अरब जा इलाइक़ा उन्हनि खे अरबी ॿोली ॻाल्हाइण में नाज़ हो वॾा शाइर हा फसीह हा बलीग हा जिन खे वॾी जेको आहे सो महारत हुई अरबी ॻाल्हाइण में अल्लाह जी ज़ात बाबरकात आमिना जे लाल खे क़ुरान पाक जो मौजज़ो अता फरमायो कहिड़ो मौजज़ो तो क़ुरान पाक जो कहिड़ो मौजज़ो सही क़ुरान पाक जो मौजज़ो अल्लाह सी जल शान अता फरमायो क़ुरान सिर्फ़ हिकिड़ो किताब कोन्हे क़ुरान अल्लाह जो कलाम आहे सीधो अल्लाह जो कलाम आहे मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात नाज़िल थियो वॾा शाइर बलीग फसीह हुया बलागत ऐं फसाहत जा माहिर हा क़ुरान उनखे चैलेंज कयो व इन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिन मिन मिस्लिही वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिक़ीन जेकॾहिं तव्हां खे क़ुरान पाक में शक आहे त अल्लाह जो कलाम कोन्हे त पोइ अचो नंढड़ी का हिकिड़ी सूरत त ठाहे ॾेखारियो का इन्ना आतैना कल कौसर जहिड़ी सूरत का वल असर या कुल वल्लाह जहिड़ी का सूरत नंढड़े में नंढड़ी का सूरत ठाहे ॾेखारियो तव्हां ठाहे ॾेखारियो जेका क़ुरान पाक जो मुक़ाबिलो करे ख़ुदा जो कसम अल्लाह चैलेंज ॾिनो रब फरमाए जिन खे न पूॼो था पुट इहे कंहिं कम जा कोन्हे इन्हनि खे सॾींदो तॾहिं बि इहे तव्हांजी मदद कोन कंदा तव्हां पंहिंजो चौकी जो ज़ोर लॻाईंदो तव्हांखे इहा कान थींदी जेकॾहिं तव्हांखे बचणो आहे जहन्नम जे अज़ाब खां त अचो क़ुरान ते ईमान आणियो मुस्तफ़ा करीम जे कड़ लॻी हबीब जी ग़ुलामी इख्तियार कयो क़ुरान पाक जहिड़ो किताब
मां न ठाहे सघंदो अॼु ताईं वॾा वॾा शाइर अरब में पैदा थिया पर क़ुरान पाक जहिड़ो को किताब न आयो किताब त कोन आयो पर इन्हनि नभागनि कॾहिं जेको आहे सो कहिड़े मुल्क में कॾहिं कहिड़े मुल्क में बदकिस्मती सां पाकिस्तान में असांजे सिंध में बि कई अहिड़ा नभागा पैदा थिया आहिनि जेके क़ुरान पाक जी बेहुरमती कनि करे क़ुरान पाक खे नज़र आतिश कयो पियो वञे करे क़ुरान पाक खे मथां ई कंहिं बिल्डिंग सां उछलायो पियो वञे करे क़ुरान पाक महाद अल्लाह खे जेको आहे शहीद कयो पियो वञे बरमला अलल ऐलान यानी सिर्फ तोखे तुंहिंजे ईमान जो इहो थर्मामीटर रखी तुंहिंजी चकास कई पई वञे त तुंहिंजो मुस्तफा ते ईमान केतिरो आहे तूं क़ुरान खां परे त कोन थी वेंदे क़ुरान पाक खे छॾे त कोन ॾींदे ओ मुस्तफा करीम जा गुलाम ओ हबीब जा उम्मती ओ मुस्लमान कलमे पढ़ण वारा खुदा जो कसम तूं क़ुरान पाक खां परे थी वई हिकु त क़ुरान पढ़ियल नाही त पढ़ण जी कोशिश कोन थो करे वरी जेकॾहिं पढ़ियल आहीं त तो वटि टाइम कोन्हे को त कहिड़े टाइम ते तूं क़ुरान पाक जी तिलावत करी गाना ॿुधण जे लाइ टाइम आहे फिल्मूं ॾिसण जे लाइ टाइम आहे मोबाइल हलाइण जे लाइ टाइम आहे दुकान ते वेही कचहरी करण जे लाइ टाइम आहे पर तो वटि अधु कलाक बि कोन्हे को त उहो अधु कलाक क़ुरान खोली ऐं क़ुरान पाक पढ़ी तरब करीम तुंहिंजे कारोबार में बरकत अता फरमाए तरब तुंहिंजे सीने खे बि कुशादो फरमाए वरी उहो त ठहियो पाण त कोन पढ़ूं रहंदो वरी कुआरी खणी मदरसनि जे पोयां ख़ुसूसन इहा सारा सिंधी लदा क़ौम परस्त मुल्हिद पाण त न पढ़ण वरी ॿियनि जे कॾ अवाए मदरसा छा ॾींदा अवाए मस्जिदूं छा ॾींदियूं अवाए मुला छा ॾींदा अवाए आलिम तव्हांखे छा ॾींदा असीं क़ौम परस्त तव्हांखे सिंध जो दर्स था ॾियूं असीं तव्हां सिंध पोइ आहे आमना जो लाल अॻे आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक ताजदार खत्म नबुव्वत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबुव्वत जिंदाबाद जिंदाबाद ओ मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भाउ असां ई तव्हां जो ईमान कमज़ोर जे करे थी चुको आहे त पोइ असां मस्जिदूं छॾे ॾींदासीं मदरसा छॾे ॾींदासीं हाफ़िज़ कारी आलिम छॾे ॾींदासीं जे छॾे ॾींदासीं त पोइ उनजो समर असांजे अॻियां हूंदो पोइ को क़ुरान पढ़ण वारो कोन हूंदो को हाफ़िज़ थियण वारो कोन हूंदो हाफ़िज़ त परे जी ॻाल्हि आहे पर को नाज़रा पढ़ल बि कोन हूंदो यहूदी इहो ई था चाहिनि ईसाई इहो ई था चाहिनि हे कादियानी मरदूद लईन इहो ई था चाहिनि त मुस्लमान क़ुरान खां परे थिए तॾहिं जेको आहे मां गारंटी सां चवां थो ही जेके गुस्ताखी जा वाक़िया थियनि था चाहे उहा सहाबा जी गुस्ताखी हुजे आले बैत जी गुस्ताखी हुजे क़ुरान जी गुस्ताखी हुजे या मुस्तफा करीम जी गुस्ताखी हुजे मां गारंटी सां चवां थो त इन जे पसे पर्दा कादियानी मुलविस आहिनि कादियानी साम्हूं अची वार न कंदा छो त साम्हूं जे करे को चवंदो मां कादियानी आहियां मां अहमदी ग़ैर मुस्लिम आहियां त सादो सूदो मुस्लमान परे थींदो पर हू चवंदा न नालो जी नालो अब्दुल जब्बार कहिड़ा के मां मुस्लिम अहमदी आहियां मुस्लिम अहमदी सादे सूदे माण्हू वीचारे खे कहिड़ी ख़बर त अहमदी छा आहे मुस्लिम अहमदी छा आहे पोइ चवंदो यार नालो त अब्दुल जब्बार अथव नालो त चङो अथसि पोइ माण्हू बि चङो हूंदो अबा ईअं कोन्हे जेकॾहिं चवे थो मुस्लिम अहमदी मुस्लमान आहे त चवंदो मां मुस्लमान आहियां हबीब जो उम्मती आहियां मुस्तफा करीम ते कलमो थो पढ़ां जेको अहमदी करे थो पाण सां त मुस्लिम अहमदी आहियां माना इहो नबी पाक खे आख़िरी नबी कोन थो वञे इहो चइजो काको कानून जेको कादियानी हो मिर्ज़ो गुलाम अहमद उहो बि जेको आहे सो नबी आहे नबी से सां नबूवत में उहो
बि शरीक आहे नबी सीधी नबूवत पुरानी थी वई पोइ ही बि जेको आहे वो काको गॾु लॻी पियो मां बि जेको आहे वो नई का ॻाल्हि कयां ऐं मां बि नबी सी सां गॾु नबूवत में शरीक थिया शराकतदार थिया मौजादा कूड़ो कूड़े जो पुटु आहे करोड़े रहमतूं हुजनि उन्हनि आलिमनि जे मथां जय्यद उलमा जे मथां शाह अहमद नूरानी अल्लामा अब्दुल सत्तार नियाज़ी अल्लामा अब्दुल मुस्तफा आज़मी रहमतुल्लाह तआला अलैहिम जिन पाकिस्तान जे आईन में इहा ॻाल्हि शामिल करे छॾी त कादियानी काफ़िर आहे तो कादियानी ॻाल्हायो कादियानी ऐं मौजादा या का आम ॻाल्हि कान्हे का मता जो तयारे मुला नफ़रत फैलाइण असांजो ख़त्मे नबूवत ईमान जो बुनियाद आहे ईमान जो असास आहे जेकॾहिं ख़त्मे नबूवत ईमान आहे त असांजूं नमाज़ूं बि क़बूल असांजा रोज़ा बि क़बूल असांजूं ज़कातूं बि क़बूल असांजा हज ख़ैर ख़ैरातूं बि क़बूल आहिनि पर जे ज़र्रे बराबर में असांखे को शक शुबो आहे ऐं ख़त्मे नबूवत जा असां मुनकिर या मुनकिरनि सां साथियारी असां था रहूं त बाबा वेचारा आहिनि वेचारा मुस्लमान आहिनि पर उहो अहमदी आहिनि चङो भलो उन्हनि खे जेकॾहिं असां चयो असांजूं नमाज़ूं वयूं असांजा रोज़ा वया असांजूं ज़कातूं वयूं असांजा हज वया इहो मां नथो चवां क़ुरान थो चवे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह सी जल शानु जी ज़ात बाबरकात फरमायो ला तजहरू बिल क़ौल कजहर बादिकुम लिबादा अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमा मुस्तफा करीम के ये सद न कयो जिया तमा हिक बे के सद कंदा आयो जेकॾहिं तव्हां ईअं कंदो अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून महबूब जी ज़र्रे बराबर में जेकॾहिं तव्हां गुस्ताखी कई तव्हांजूं नेकियूं तव्हांजा अमल तव्हांजूं नमाज़ूं ज़ाया थी वेंदियूं तव्हांखे ख़बर ई कान पवंदी वादा कलमे जा ॿ जुज़ आहिनि हिकिड़ो जुज़ ला इलाहा इल्लल्लाह उनजो ॿियो जुज़ आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह माना अल्लाह का सिवा को भी इबादत जे लायक नाहे त मुहम्मदुर रसूलुल्लाह जी माना मुहम्मद अल्लाह जो रसूल चो मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे उन सां रिसालत में नबूवत में को शरीकदार कोन्हे कंहिंजी ज़रूरत ई कान्हे का मुस्तफा करीम अल्लाह जी ज़ात बाबरकात जो आख़िरी नबी बणजी आयो आहे ओ मौजादा मां अर्ज़ पे कयो कादियाननि जी इहा माना अप्रोच आहे उन्हनि जी इहा हिकिड़ी जेको आहे मिशन प्लानिंग आहे त अहिड़ा हरबा हलाए जंहिंजो मुस्लमान नबी खां परे थियनि क़ुरान खां परे थियनि कोई रोज़ बरोज़ महीने 6 महीने करे नबी सी जी गुस्ताखी करे साहबनि जी गुस्ताखी करे आले बैत जी गुस्ताखी हैदराबाद में हिकिड़े निभागे को 7-8 मंज़िल तां क़ुरान पाक हेठो छलायो बे कहता है मुल्क में फ्रांस वालो मुल्क जंहिंमें सरेआम अंग्रेज क़ुरान पाक के ये शहीद पियो करे कोई फुटेज जेको आहे आया किथे जेको आहे क़ुरान पाक के नज़र आतिश कयो पियो वञे माना ये क़ुरान पाक खां परे थियनि असां वारा लिबरल असां वारा क़ौम परस्त कहिड़ा विभाग न कलमो पढ़ियो कहिड़ो कोन पढ़ियो चङो थियण जो नाला वरी मुस्लमाननि वारा तंहिंजे तलूम लई भीलूम अहिड़ा के नाला रखी जॾहिं जानी छुटी पए हा जहिड़ो ख़मीर हो उन साईं जेको आहे वञी मिलिया ओ मौजादा असांजो उन्हनि सां ताल्लुक न आहे असांजो ताल्लुक आमिना जे लाल सां हुजे असांजो ताल्लुक मुस्तफा जी ज़ात सां हुजे मां तव्हांखे जेकॾहिं ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायां पियो त इहा बरकत मदरसे जी आहे साईं हाफ़िज़ अली गुल वेठो आहे इहा बरकत मदरसे जी आहे हाफ़िज़ नूर मोहम्मद वेठो आहे त बरकत मदरसे जी आहे साईं बरकत नाले वारो पाण बरकत वेठो आहे त इहा बरकत मदरसे जी आहे माना ही मदरसा ई आहे इदारा ई आहिनि जेके हाफ़िज़ पैदा कनि था कारी पैदा कनि था आलिम पैदा कनि था मौजादा दीन जो सिलसिलो इन्हनि
मदरसा हले पयो ऐं जेकॾहिं इहे इदारा बंदि थी वञनि मदरसा बंदि थी वञनि क़ुरान पाक जी तालीम बंदि थिए पर मां चवां थो त अहिड़ा मुजाहिद हूंदा त मदरसा बंदि कोन थींदा हाजी साहब जहिड़ा साईं जेको आहे जमील साहब जहिड़ा हामिद साहब जहिड़ा महिनती माण्हू हूंदा त इहे जेको आहे सो मदरसा बंदि कोन थींदा बल्कि क़ुरान पाक जी माना आहे क़ुरान उहो किताब जेको बार बार पढ़ियो वञे हमेशा हमेशा पढ़ियो वञे तॾहिं ग़ुलाम नबी मैसर फरमायो क़यामत कॾहिं न थींदी जैसी क़ुरान हूंदो रब जो कसम सलामती रब जो कसम सलामती ही सारो जहान हूंदो क़यामत कॾहिं न थींदी जैसी क़ुरान हूंदो मत ॿियूं ही बादशायूं फिरंदो ईंदो ज़मानो मत ॿियूं ही बादशायूं फिरंदो ईंदो ज़मानो पर हिन सोखिणीअ जो हर दमे हिन सोखिणीअ जो हर दमे साॻियो ईशान हूंदो क़यामत कॾहिं न थींदी जैसी क़ुरान हूंदो इमामुल आरिफ़ीन हज़रत सिरोज़ घणी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी मलफ़ूज़ा शरीफ़ में लिखियो आहे पाण फरमाईंदा जेसिताईं क़ुरान पाक पढ़ण वारा हूंदा अल्लाह मख़लूक़ खे पियो खाराईंदो तेसिताईं मख़लूक़ जी रोज़ी बंदि कान थींदी जेसिताईं क़ुरान पाक पढ़ण वारा हूंदा ऐं जंहिं ॾींहुं क़ुरान पाक पढ़ण वारा ख़तम थिया उन ॾींहुं क़यामत अची अल्लाह सी जल शान शला असांखे बि क़ुरान पाक जी ख़िदमत जो जज़्बो अता फरमाए मदरसे सां ताआवुन कयो मां बेली थियो पंहिंजी औलाद खे मदरसे में छॾियो उहा औलाद तव्हांजी नागरा पढ़े नागरा पढ़ण खां पोइ शौक़ ज़ौक़ हुजे पंहिंजी औलाद खे जेका चालाक हुजे होशियार हुजे ज़हीन हुजे पर पंहिंजे नींगर खे पंहिंजी नियाणीअ खे क़ुरान पाक जो हाफ़िज़ बणायो मुस्तफ़ा फरमायो क़यामत वारे ॾींहुं हाफ़िज़नि जे माउ पीउ खे सोना ताज पाराया वेंदा जिनजी रोशनी सिज खां बि मथे हूंदी नबी सिंह जो मौजज़ो आहे क़ुरान तो नबी सिंह जो मौजज़ो आहे जेको अॼु ताईं आहे क़यामत ताईं हूंदो ख़तम कोन थींदो इन जहिड़ो ॿियो को किताब कोन ईंदो ॿियो मौजज़ो मुस्तफ़ा करीम जो महराज हबीब जे ज़माने में त सवारी ही उठ जी सवारी घोड़े जी सवारी खच्चर जी रस्ता कच्चा सहूलतूं हुयूं कोन या वरी समुंड में माण्हू चढ़े त ॿेड़ीअ जी या वध ॿेड़े जो कोई ॿेड़ो वॾो जहाज़ ठहियल हुजे उनजी सवारी समुंड में दरियान में कई वेंदी हुई पर मुस्तफ़ा जी नबूवत जो क़यामत ताईं आहे त अल्लाह सी पंहिंजे महबूब खे लामकान ते घुराए रब फरमा मौजा महबूब तू आख़िरी नबी आहे तो ते नबूवत ख़तम आहे तू ख़ातमुन नबीयीन आही तो खां पोइ को न नबी ईंदो न कोई तो खां पोइ ॿियो को मौजज़ो ईंदो बेशक माण्हू अहिड़ा ॾाढा माण्हू ज़हीन ईंदा जेके लोह खे आसमान में उॾारींदा जहाज ठाहींदा राकेट ठाहींदा जेको आहे हवाई जहाज ठाहींदा जंगी जहाज ठाहींदा अहिड़ियूं जेको आहे शयूं ठाहींदा चंड ते पहुचण जी दावा कंदा मुस्तफ़ा हिन मादी दौर में जॾहिं उठ घोड़े जी सवारी आहे तूं बुराक ते सवार थी अची मां अल्लाह जो दीदार कर दुनिया जी जिते सोच बि कान वेंदी मुस्तफ़ा तुंहिंजा उते कदम लॻी वेंदा इहो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो छा आहे चओ महराज आहे महराज महबूब जो मौजज़ो आहे ऐं मौजा बदकिस्मतीअ सां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात
अल्लाह सी जल शानो जी ज़ात बाबरकात जेके ईमान वारा सच्चा मोमिन कामिल ऐं मां चवां थो त शुक्र ओहे कनि शुक्र करणु खपे जिन जो नज़रियो अक़ीदो अहले सुन्नत व जमात चाहे सी तो अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जो मेराज हक़ चाहे हक़ हिकु ॻाल्हि नंबर ॿ नबी पाक जो मेराज जिस्मानी आहे चाहे रूहानी न जिस्मानी नंबर 3 नबी पाक जो मेराज जागंदे आहे निंद में न ख्वाब में न हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मेराज ख्वाब में कोने नबी पाक जो मेराज जागंदे आलम बेदारी में आ और हिकड़ा चवन था त नबी सी बेदारी में न ख्वाब में मेराज कयो ॿिया चवन था नबी सी जो जिस्म मक्के में हो नबी सी जो रूह मेराज करे आयो वरी हिकड़ा इहो बि चवन था त सिदरतुल मुंतहा ताईं नबी सी वियो उते रुगो हज़रत जिब्रील खे ॾिसी आयो असली सूरत में इहो नबी सी जो मेराज आ इन खां मथे ॿियो को मेराज कोने जॾहिं त असां जो अक़ीदो आहे त नबी पाक रूह ऐं जिस्म सां गॾु निंड ख्वाब में न बल्कि जागंदे सिदरा ऐं सतई आसमान हेठि आहे मुस्तफ़ा लामकान ते वञी रब जो दीदार करे मोटी आयो सिंध जे सूफ़िन जे सरताज भेटाई घोट तॾहिं फरमायो भेटाई घोट रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो तुम्बेरे जे तंद जी हुई अकेली पचार कोड़े कीरत आईया माझी पनियादार जन कर हम बाहर गाइयो सारी सब जमार पर तोखे घोट घुराइयो खिलवत ले खंघार आओ मथां मंगना चढ़ी गुरुद्वार अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात ये परूज बचार अस्सलामु अलैका अय्युहन नबियो खिली कई खीकार पोसियो सब संसार त मुल्क ॾिनई मोहम्मद करीम खे अल्लाह जा नबी दुआऊं घुरंदा विया मौला दीदार करा रब पंहिंजो जलवो ॾेखार मौला पंहिंजो दीदार करा पंहिंजो जलवो ॾेखार पंहिंजी ज़ात ॾेखार अल्लाह सी जल शानो नबीन खे जवाब ॾिनो तव्हां में ताक़त नाहे तव्हां नथा ॾिसी सघो मूसा अलैहिस्सलाम खे बि चई लन तरानी मूसा तो में ताक़त नाहे जो मुंहिंजो जलवो ॾिसी सघी मौला पोइ केरु ॾिसंदो गोया के कंहिं शाइर लफ़्ज़नि में जवाब ॾिनो न तू देखे मुझे मूसा न चश्मे अंबिया देखे न तू देखे मुझे मूसा न तू देखे मुझे मूसा न चश्मे अंबिया देखे मुझे देखे तो ऐ मूसा मोहम्मद मुस्तफा देखे न तू देखे मुझे मूसा मूसा तो में ताकत ना है जो मुखे ॾिसी केर ॾिसंदो हे ॾिसे त मुखे मोहम्मद मुस्तफा ई ॾिसंदो हबीब जी ज़ात बाबरकात खां सवा ॿियो केर मुखे कोन थो ॾिसी सघे मेराज छाजे लाइ करायो वियो अल्लामा आलूसी बिन मुफस्सिरन लिखियो आहे 1.25 लख नबी आया हर नबी दावा कई छा कई मतलब छा कई दावा करी उन जी चौला गजी
गॾिजी वञे आवाज़ सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह का सिवा को बि इबादत जे लाइक़ नाहे हर नबी का कौम पुछा कई आदम तू चवी थो त अल्लाह आहे तू ॾिठो आहे न मौक़ो ॾिठो आहे तू न ॾिठे ईमान ऐं नूह चवी थो त अल्लाह आहे पर अल्लाह जे हुजण ते तो रब ॾिठो आहे न मूं कोन ॾिठो आहे ऐं प्यारा इब्राहिम तो ॾिठो न मान ॾिठो आहे ऐं प्यारा मूसा तो रब खे ॾिठो मूसा अलैहिस्सलाम चवे मान ॾिठो आहे ईसा अलैहिस्सलाम ताईं सवाल ईंदा आया वाह आमिना जा लाल तुंहिंजो शान रब करीम मुस्तफा के मेराज ते घुराए पंहिंजो दीदार कराए रब फरमायो हबीब तोखां जाके सवाल कोन कयो आहे सवाल खां अॻे जवाब तो वटि हुजे तोखां जे करे को पुछा करे अल्लाह आहे तू चवी हा अल्लाह आहे ॿियनि खां पुछा कई भई रब तो ॾिठो ॿिनि चयो न असां कोन ॾिठो आहे मुस्तफा तोखां सवाल थिए त तो ॾिठो आहे तू चवी हा रअयत रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैन यर्रासे मां हिन मथे वारनि अखियुनि सां रब जो दीदार करे आयो आहियां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जे करे दावा आहे त उन जो दलील आमिना जो लाल पाण वा उन जो दलील मुस्तफा जी ज़ात बाबरकात पाण नबियन रिसुल कयूं त मौला दीदार करा रब जवाब मना कई त तव्हां मुंहिंजो दीदार नथा करे सघो मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम खे मां चवंदो आहियां त मोचड़नि खयो त मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम मूसा अलैहिस्सलाम खे चयो यसअल أهل الكتاب أن تنزل عليهم كتابا من السماء فقد سألوا موسى أكبر من ذلك فقالوا أرنا الله جهرة أي موجا محبوب ये किताबी अहले किताब तोखा सवाल था कर मुतालबो था कर त असी किताब खे नाज़िल थींदे तो जे मथा ॾिसूं तो वटि हिकिड़ो किताब हुजे जीअं सहीफ़ो मूसा अलैहिस्सलाम खे तौरात मिलियो इंजील ईसा अलैहिस्सलाम खे मिलियो ज़बूर दाऊद अलैहिस्सलाम खे मिलियो इहे हिकिड़ो किताब सहीफ़ो तव्हां जे मथा लहे असीं ॾिसूं ऐं मुंहिंजा महबूब घबराए न तोखा तुंहिंजे इन किताबनि खां वधीक हू मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती निभागा हा जिन मूसा अलैहिस्सलाम खे चयो हो त अरिन अल्लाह जहरतन असांखे अल्लाह ज़ाहिर ॾेखार असां अल्लाह खे ॾिसूं ऐं अॼुकल्ह बि हिकिड़े जेको आहे के माधे खे इहो जेको आहे माना पेट में वीलो थियो आहे ऐं उहो चवे पियो त आना ॾिठे अल्लाह खे असां न मञूं निभागा तुंहिंजे न मञण सां थींदो छा तोखे ॾिठल मिले त चप सुजल वञी भॻवान ॾिस दूर न बटंदो आहे तव्हांखे वेझो आहे उते जेको आहे हिननि जो मेलो लॻंदो आहे रामलो न रामले में पियो हूंदो वञी ॾिसो हुनखे वञी राम राम कर तूं अण ॾिठे अलाह खे कोन मञींदे त माना तूं मोमिन आहीं कोन मुस्लमान आहीं कोन हबीब जो उम्मती आहीं कोन नबी चवनि असांजो अण ॾिठे अलाह ते ईमान आहे मुस्तफा खे रब करीम पंहिंजो दीदार इन जे लाइ करायो त जीअं मुस्तफा रब जी वहदानियत ते रब जी तौहीद ते रब जी वजूद ते अल्लाह जे हुजण ते दलील आमिना जो लाल हुजे जो मुस्तफा अलल ऐलान अची चवे त मां अल्लाह ॾिसी आयो आहियां सुभान अल्लाह आके छा चवे त मां अल्लाह ॾिसी आयो आहियां इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ कमालात आमिना जे लाल जो आहे ऐं इन खे ई जेको आहे सो मेराज चइबो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात रे फरमायो हिकिड़ा वरी चवनि त वियो कीअं एॾो तेज़ रफ़्तार बुराक कीअं हो 18 साल मथे कीअं गुज़री विया हेठि आयो त पाणी अञा वियो पे ज़ंजीर अञा लुॾी पे ऐं जेको आहे सो कुंडी जेका आहे दरवाज़े वारो दरो उहो अञा जेको आहे लुॾियो पे बिस्तरो जेको आहे अञा गरम लॻो पियो हो मुस्तफा जी ज़ात बाबरकात एॾो जल्दी एॾो वॾो शेर
करे कीअं मोटी आया अल्लाह सी फरमायो सुबहानल्लज़ी असरा ओ एतराज़ करण वारा मुझे हबीब दे पोवी दे पैरी तू मुंडे अच मेराज करण वारो मुझो मोहम्मद करीम पर मेराज ते घुरण वारो मां अल्लाह पाण आया सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही मां उहो रब आया जो हर आइब खां पाक आया जेकर तुझे ज़हन में अचे त इहो नथो थी सघे नामुमकिन आहे अल्लाह खां का बि शइ नामुमकिन कान्हे का कुल फयकून जो मालिक आहे अला कुल शैइन क़दीर हर शइ ते कुदरत रखण वारो हर शइ ते क़ादिर क़य्यूम रब उन रब करीम जी ज़ात मां बरकात ते एतराज़ कंदे तुंहिंजो अल्लाह तआला ख़त्म थी वेंदो अल्लाह सी फरमायो त मेराज ते अचण वारो महबूब आहे मेराज ते घुराइण वारो मेराज कराइण वारो इहो सैर कराइण वारो सैर जा इंतज़ामात करण वारो मां अल्लाह पाण आहियां जेकर थोरो इहे पस मंज़र ॾिसजे त हबीब इशा जी नमाज़ पढ़ी उम्मे हानी जे घर आरामी थियनि मुस्तफ़ा ॾे ॼञ बुरा जेको आहे मलाइकनि जी अचे जिब्रील ॿाहिरां सॾ बि न करे दरवाज़े जो कुंडो बि न खड़काए आवाज़ बि न ॾे हुकुम हुजे त 600 परनि खे ईअं वेड़े समेटे ईअं आजिज़ी जो इहो पुतलो थी मुजस्समो थी हबीब जी ख़िदमत में ईअं वञ जो कख बि लुटे न सुभान अल्लाह और हबीब जे उन कमरे में आयो हाणे छा कयां पर रखां न छा कयां पंहिंजो जेको आहे महबूब खे हाणे सॾ कयां आहे मोहम्मद न सॾ बि न आहे करणो छो तुंहिंजो सॼो जिस्म नूर जो पर तुंहिंजा चप काफ़ूर जा आहिनि काफ़ूर थधो हूंदो आहे जिब्रील ईअं सम्झ त तुंहिंजा चप मां अल्लाह ठाहिया ई अॼोकी राति जे लाइ उन थधनि चपनि खे तूं मुस्तफ़ा जे कदमनि ते रख हबीब जे कदमनि जूं तिरियूं तलबो जिन खे उर्दू में चइबो आहे तिरियूं उन्हनि तिरनि मुबारकनि ते पंहिंजा चप इहे महट हबीब जे तिरनि मुबारकनि खे तूं चुमी ॾे तूं तुरीअ ते चुमी ॾींदे पेरनि खे चुमंदे मुस्तफ़ा करीम जो सीनो ठरी पवंदो थधाण महसूस थींदी हबीब जूं अखियूं मुबारक खुली पवंदियूं निंड बि कान फिटंदी मुस्तफ़ा करीम ताईं पैगाम बि पहुची वेंदो जिब्रील ईअं कयो जीअं अल्लाह जो हुकुम हुयो जिब्रील महबूब जे कदमनि ते पंहिंजा चप जेको आहे सो रखी हबीब जे कदमनि खे चुमियो मुस्तफ़ा करीम अखियूं मुबारक खोलियूं जिब्रील हिन टाइम ते कीअं आहे तबारक अल्लाह शान तेरी तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी ओदे मूसा अलैहिस्सलाम चवे अरिनी दीदार करा रब चवे लन तरानी हेडा मुस्तफा सुतो पियो हुजे मलाइकनि जी ॼञ अची जिब्रील मलाइकनि जो सरदार मुस्तफा जे कदमनि खे चुमी हबीब खे पियो उथारे आला हज़रत ने फरमायो तबारक अल्लाह शान तेरी तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी कहीं तो वो जो शिलम तरानी कहीं तकाज़े विसाल के थे ओडे हो त लंतरानी न ॾिसी सघंदे हेॾा वरी रब पाण न्यापा ॾेई पियो मोकिले ओडे हो इल्तिजाउ अल्लाह दीदार करा हेॾा वरी रब पाण पियो पैगाम मोकिले त मुस्तफा अच तूं मुंहिंजो दीदार कर मां तुंहिंजो दीदार कयां हबीब उन केॾे माण्हू रुगो तसव्वुर करे मोहब्बत वारो त बस तसव्वुर में ई माण्हू महव थी वञे ओ छा मंज़र हूंदो जो 2,40,000 फरिश्ता मुस्तफा जे दर ते बीठा हुजनि ओ छा मंज़र हूंदो जेको सरापा बिजली बुराक माना ठहियली बिजलीअ जो आहे ठहियली उन जेको पाण केतिरनि बिजलियुनि जो महवर ऐं मरकज़ आहे हिकिड़ो बल्ब ॿरे ॿियो थो त रोशनी थियो वञे बुराक जेको लखे करोड़े अरबे खरबे बिजलियुनि जो महवर ऐं मरकज़ आहे ओ मुस्तफा करीम जे दरवाज़े जे अॻियां बीठो आहे हबीब निंड मां उथे मुस्तफा जन्नती पाणीअ सां वुज़ू करे गुस्ल करे जन्नती जोड़ो पाए महबूब बरकातो नफल पढ़ी हबीब जो ये बुराक दे अॻिते वञे त बुराक इहे जोश में
मोहब्बत में खुशी में टिप पियो ॾे ये उछल कूद उनजी लगी पई आहे हबीब जी ज़ात मां बरकात फरमाइन था जिब्रील उनखे छिपी ॾिनी माना ये ज़ोर सां छिकियो त उनजो सॼो जिस्म पगर सां भरिजी वियो नबी से फरमा जिब्रील छॾीस ॾिसूं छा थो चवे बुराक चयो या रसूल अल्लाह जीअं अॼु पंहिंजा कदम मूं ते पियो रखी ईअं जॾहिं पंहिंजे गुंबद खज़रा मां क़यामत थिए ऐं तूं पंहिंजी क़ब्र शरीफ़ मां गुंबद खज़रा मां महबूब तूं उथी उन टाइम ते रब खे या मिंट मुंहिंजे तरफ़ां वञी कजा ॿियो को बुराक न हुजे सवारीअ जे लाइ बुराक अचे त नालो मुंहिंजो ई नबी से इख्तियार वारो मुस्तफा हबीब फरमायो त बुराक घबराए न मां चई छॾियो त लोह ते लकीरा अॼु बि तोते सवारी कयां थो त क़यामत में बि सवारी तोते ई कंदुसि मुस्तफा करीम जॾहिं वेझो आया त हबीब जे अखियुनि मां लुड़क वही आया जिब्रील जो सी रो पिया नबी से फरमा ॿ ॻाल्हियूं सही कहिड़ियूं नबी से फरमा हेॾो इख्तियार ऐं कॾहिं बि कोन थियो आहे सुभान अल्लाह महबूब जे करे न महीननि जा महीना सफर में हुजे मुस्तफा करीम जे करे न मिसाल हालांकि नबी सी सफ़ाई पसंद हुया गुस्ल वुज़ू सफ़ाई साफ़ सुथरा महबूब रहंदा हा पर जे करे कंहिं वजह जे करे मुस्तफा करीम जे करे गुस्ल न फरमाए तॾहिं बि ज़रूरत महसूस कान थी काज़ी इयाद लिखियो आहे जे महीननि जा महीना हबीब का चादर पाए त मेरी कान थी पटको मथे ते हुजे तो लगे मेरो न लगे महबूब जुब्बो पाए त महीननि जा महीना मेरो न थी हबीब जेको बि लिबास पातो महबूब मटाईंदा हा हिकिड़ो लिबास वरी ॿियो पटको मुबारक बि मटाईंदा हा चादरूं बि मटाईंदा हा हबीब जी ज़ात मां बरकात पर जेकॾहिं मुस्तफा करीम जी ज़ात मां बरकात जो उहो कपिड़ो धोइण जी ज़रूरत कान पवंदी छो त उहो मेरो थींदी कोन अहिड़ो पाकीज़ा मुस्तफा तय्यब ऐं ताहिर तय्यब उनखे चइबो आहे जंहिंजो अंदर पाक हुजे ताहिर उनखे चइबो आहे जंहिंजो ज़ाहिर बि पाक हुजे पर नबी सिंह जो लक़ब हिकिड़ो मुतहिर बि आहे मुतहिर माना केॾो बि नजस हुजे केॾो बि पलीत हुजे पर मुस्तफा जो हथ लॻे त नापाक बि पाक थी वञे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाकी हबीब जी सफ़ाई नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुथराई पर नबी पाक एॾो मन जन्नती वॻो जन्नती पाणीअ सां गुस्ल जन्नती पाणीअ सां वुज़ू एॾो जेको आहे सो तयार हबीब करे कोन थिया नबी से फरमा अॼु हेॾो तयार थी खोट वांगुर बुराक ते वेहा पियो हे मुंहिंजी अम्मा आमिना हुजे हा बाबो अब्दुल्ला हुजे हा मुंहिंजो यार अबू बकर उमर उस्मान अली हुजन हा त चवनि हा सुभान अल्लाह मुस्तफा अॼु केॾो न सोनो लॻी पियो केॾो न जेको आहे हसीन ऐं जमील लॻी पियो रब करीम जी ज़ात मां बरकात जिब्रील खे फरमाया जिब्रील मुंहिंजे महबूब खे तो सोना दुनिया वारनि माण्हुनि में कानून पुट तयार थिए त उनखे दाद अबो अम्मा ॾियनि भाउ तयार थिए त दाद भाइर ॾींदा आहिनि मुर्शिद तयार थिए त दाद मुरीद ॾींदा आहिनि पर महबूब तूं मां रब करीम जो महबूब आहीं तयार थी बुराक ते वेह अॼु दुनिया वारा सुभान अल्लाह कोन चवंदा सुभान अल्लाह मां रब पाण थो चवां मां रब पाण ई मेराज खे बयान करे चवां सुभान अल्लज़ी असरा केॾो न मां अल्लाह पाक आहियां जो पंहिंजे महबूब खे एॾो अज़ीम शहर मां अल्लाह पाक जी ज़ात मां बरकात करायो सही ॿी वजह नबी से फरमाया मां रोआं पियो त मुंहिंजे लाइ त सवारी ईंदी पर मुंहिंजी उम्मत काॾे वेंदी उम्मत जे लाइ सवारीअ लाइ ईंदी अलाए न मुस्तफा करीम फरमायो महबूब तुंहिंजी मोहब्बत जेतिरी जंहिंजे दिलि में हूंदी ओतिरो ई उहो जल्दी महशर जे मैदान ते पहुचंदो बस शर्त इहो आहे त तुंहिंजी मोहब्बत हुजे तुंहिंजो इश्क जेको आहे सो उनजे दिलि में हुजे हबीब जी ज़ात मां बरकात बुराक ते वेठा नबी से फरमाया जिते नज़र खुटे उते विख रखे सुभान अल्लाह एॾो तेज़ रफ़्तार पर क़ुरान चवे त नबी से सैर करे
असा त सफ़र कंदा आहियूं सफ़र उन हालांकि सफ़र तकड़ो थींदो आहे उन सफ़र में बि असांखे का शइ नज़र कान ईंदी आहे पोइ सफ़र भले मोटरसाइकिल जो हुजे कार जो हुजे जहाज जो हुजे रेल जो हुजे जेतिरी तेज़ रफ़्तार सवारी ओतिरो ई अखियुनि खां ओझल थी वेंदी का शइ ॾिसण में आई का कान आई आमिना जे लाल जी सवारी एॾी तेज़ पर मुस्तफा जी नज़र अहिड़ी हबीब जो सैर अहिड़ो महबूब माना हर शइ खे चिताईंदो पियो ॾिसंदो वञे छो त हिकिड़ो सैर ॿियो सफ़र तकड़ो थींदो आहे सैर आहिस्ते आहिस्ते ठाहे कबो आहे सैर माना माण्हू घुमंदो वञे हर शइ खे ॾिसंदो वञे पुछा कंदो वञे ही छा आहे ही कहिड़ी शइ आहे ही कहिड़ी जाइ आहे हिनखे चइबो आहे सैर सफ़र त हूंदो आहे त मिड़ई बद जान छुटे पुॼां सफ़र त ईअं हूंदो न भाउ जॾहिं असांजो सफ़र अहिड़ो जो असां सफ़र में का शइ न ॾिसूं मुस्तफा करीम जो सफ़र न सैर अहिड़ो सवारी अहिड़ी नज़र खुटे त विख उते हबीब फरमान मरत बिक़ब्र मूसा इज़ा हुवा क़ाइमुन युसल्ली फी क़ब्रिही सैर कंदे कंदे सवारी त तेज़ रफ़्तार हुई पर मुस्तफा जी नज़र तां कमाल नबी से फरमाइनि पिया गुज़र मुंहिंजो मूसा अलैहिस्सलाम जी क़ब्र तां माना हबीब जी नज़र क़ब्र ॾिठी रुगो क़ब्र न मरत बिक़ब्र मूसा क़ब्र न सुञातम त क़ब्र कंहिंजी आहे रुगो इहो न त मरत बिक़ब्र मूसा अलैहिस्सलाम जी क़ब्र बस ख़ैर न इज़ा हुवा क़ाइमुन ॾिठुम त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ब्र में खड़ो बीठो आहे सुभान अल्लाह चलो क़ब्र ॾिठी मूसा खे ॾिठो क़ब्र सुञाती बीठे ॾिठई पर दिल जे इरादे जी न ख़बर कान्हे का त बीठे मूसा करे छा पियो नबी से फरमाइनि था क़ब्र ॾिठुम सुञातुम त मूसा अलैहिस्सलाम जी क़ब्र अंदर मूसा खे ॾिठुम मूसा जी हालत बीठे हुई मूसा अलैहिस्सलाम क़याम में हो ऐं क़याम में बि उन जे इरादे खां वाक़िफ़ हुयुसि चप चुरिया पे मूसा अलैहिस्सलाम जी ज़ुबान ते या सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला शफीना किस्से मुख्तसर हबीब फरमाइनि मां सफ़र कंदे कई जायूं आयूं जो जिब्रील मुंहिंजी सवारी बिहारी मां पुछा कई जिब्रील चयो ही मदीनो आहे पुछा कई जिब्रील चयो ही ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जी जाइ आहे पुछा कई त जी मूसा अलैहिस्सलाम जो कोहे तूर आहे पुछा कम त हर शइ ॿुधाईंदो पियो हले जॾहिं बैतुल मुक़द्दस पहुतासीं नबी से फरमाइनि त मूं खां अॻे रब नबीयनि खे रूह ऐं जिस्म समेत ईअं सम्झो त क़ब्रुनि मां उथारे अल्लाह पंहिंजे नबीयनि खे बिहारियो त मुंहिंजो महबूब अचे इने में ख़त्म नबूवत जो दलील बि आहे छाजे लाइ बिहारियो वियो त अॼु सिलेक्शन थे इलेक्शन थे अॼु इंतिखाब थे त नबीयनि जो इमाम केर आहे नबीयनि जो अॻवान केर आहे सफ़ ॿधो बीठा हर कंहिं सां मुसाफ़ो कंदो हथ मिलाईंदो हबीब हलंदो वञी पहिरीं सफ़ में नबी से बीठो जिब्रील तकबीर चई नबी से फरमाइनि मां बीठो आहियां हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ कयोसीं तव्हां अॻिते थियो नबी से फरमायो त जिब्रील मां अॻिते कीअं थियां आदम बीठो आहे मुंहिंजो ॾाॾो इब्राहिम बीठो आहे हसीन जमील यूसुफ अलैहिस्सलाम बीठो आहे रूह ज़मीन जो बादशाह दाऊद अलैहिस्सलाम बीठो सुलेमान अलैहिस्सलाम बीठो आहे उनजो वाल दाऊद अलैहिस्सलाम बीठो आहे ॿिया नबी बीठा उन्हनि जे हूंदे मां कीअं थियां ऐं मुंहिंजा महबूब अॼु सभु आहे तोखे पंहिंजो इमाम बणाइणा आहे नबी सी तव्हां अॻिते थियो मुस्तफा करीम अॻिते थिया इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त नबीअनि खां नबी से नबियनि सां गॾु बीठो आहे जे पाण वञी अॻियां बीहे सुभाणे मुलू चवे हा इहो कादियानी न भागो चविया नबी से त पाण अॻियां थियो न त आदम बीह रहिया न त इब्राहिम बीह रहिया रब फरमा महबूब तूं उन्हनि सां गॾु बीठो हुज तोखे हुकुम थिए पोइ अॻियां थी त ख़बर पवे त मुस्तफा खे इहो ताज अल्लाह ॾिनो आहे
जी रात मां बरकात रब जे हुक्म सां जॾहिं अॻिते बीठा नबी से बरकातूं नफ़ल पढ़ायो हुयो सलाम वरायो और उहे नबी ज़िंदा हुया हालत हयातीअ में हुआ के मुर्दा कोन हुया सिर्फ उन्हनि जा रूह कोन हुया रूह जिस्म समेत हुया त जिस्म रूह समेत हुया मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी रात मां बरकात नबीअनि जा इमाम थिया असांजो नबी इमाम लंबिया तो असांजो नबी ॻाल्हायो असांजो नबी इमाम लंबिया जेके नबी अचणा हा उहे त बीठा हे जेको काको हिननि जेको आहे जीअं खुंबी निकिरंदी आहे बरसात वारे मौसम में थर में इहे का खुंबी ज़मीन मां जीअं निकिरे इहे कादियान मां जो मिर्ज़ो निभागो निकितो वरी पोइ लॻ चवण पिया त काको आहे पादरनि जे लाइक़ नबूवत जे लाइक़ कोन्हे पादरनि जे लाइक़ छो जेके नबी अचणा हा जिन खे नबूवत मिली उहे सभु पोयां बीठा हा आमिना जो लाल अॻियां बीठो हो रब फरमा मुस्तफा जिन खे ताज मिलिया अॼु उहे सभु ताजनि वारा हेठि आहिनि तूं मथे आ तुंहिंजो ताज मथे आ नमाज़ अक्सा में तायही सिर आया हो माना अव्वलो आखिर नमाज अक्सा में तायही सिर आया हो माना अव्वलो आखिर के दस्त बस्ता खड़े में हाजिर जो सल्तनत आगे कर गए थे रूए जमीन ते हिकड़ी जगह आहे जिते 1.25 लख नबीअनि जा कदम लगा ऐं उहा जगह मस्जिद अक्सा कहिड़ी बदकिस्मती सां उन मस्जिद अक्सा ते इसराइल ज़ुल्म पियो करे उहा इसराइल जे चंबे में उन जे कब्ज़े में फ़लस्तीन जे मथां ज़ुल्म जी इंतिहा आहे कहिड़ो दुनिया जो ज़ुल्म आहे जेको उन्हनि जे मथां न कयो वियो पूरी दुनिया वरी इसराइल जी साथियारी बणी पई आहे को उन जे ख़िलाफ़ एक्शन खणण जे लाइ तयार कोन्हे को ख़ुसूसन अमेरिका जेका उन सां हर ॻाल्हि में गंद आहे ईअं सम्झो त इसराइल हिकिड़ो हथ कंदो आहे मोहरो आहे पसे पर्दा सॼी बेग सपोर्ट अमेरिका जी आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात रब से मत खसे हणे कोन हथियार दसे साई कार जंहिंमें जोको जीअ जो अल्लाह जी ज़ात बाबरकात ढेर ॾींदो आहे त भले जेको आहे फी तुग़यान हिमिया बहू पंहिंजे सरकशी में पिया भटकनि पिया जेको आहे सो रुलन पर इन बत्श रब्बिक लशदीद तुंहिंजे रब जी पकड़ तमाम सख्त आहे ऐं अल्लाह जी पकड़ जॾहिं अचे त अमेरिका जेका सुपर पावर आहे पर उन सुपर पावर जो हिकिड़ो ईअं सम्झो त क़ीमती मुल्क क़ीमती शहर उन जो जेको आहे रीढ़ जी हड्डी जी हैसियत रखण वारो उहो लॉस एंजलिस जो शहर जेको हुननि जी पंहिंजी लॻायल बाहि मां अहिड़ी तवा बाहि भरगी जो जीअं हवा लॻे तीअं बाहि मचे पानी असर न करे समुंड जे किनारे ते जेको आहे जहाज पानी भरे थकिजी पिया जहाज वारा उछलाए थकिजी पिया एॾी का रब करीम जे तरफ़ां को कहर हुयो को अज़ाब हुयो जीअं पानी लॻे तीअं बाहि भरका खाए जीअं जेको आहे माना पानी लॻे मथां तीअं जेको आहे बाहि वॼाए विसामजण जे रहंदो जेको आहे सो वधे पई इहो माना उनखे जेको आहे हिकिड़ो सबक़ सेखारियो वियो आहे सिखत ॾिनी वई आहे जेकॾहिं तूं अल्लाह जी ज़ात बाबरकात जे कहर खे जेकॾहिं आवाज़ ॾींदे सॾींदे त तुंहिंजो हशर ईंदो थींदो अल्लाह जी जल शानो जी ज़ात बाबरकात उनखे करे ॾेखारियो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात जो लगाम बे आवाज़ हूंदो आहे रब जी पकड़ ॾिसण वारी हूंदी आहे दुनिया जे अॻियां इहो सबक़ आहे असांजी दुआ आहे रब इसराइल खे नेस्त नाबूद करे अल्लाह फलस्तीन खे रब वरी बहाल आमीन ऐं अल्लाह फलस्तीन जी मदद फरमा फलस्तीन जे मुस्लमाननि जी पोयाई फरमा मालिक मौला उन्हनि जी आज़माइश ख़त्म करे पूरी उम्मत मुस्लिमा खे मिली यकजहती सां इत्तिहाद सां गॾिजी करे कंहिं फ्लोर से उन्हनि फलस्तीन जी मदद करण जी तौफ़ीक़ अता फरमा रियासत उनखे या क़ुव्वत अता फरमा इस्लामी हुकूमत उनखे या गैरत ऐं हिदायत अता फरमा ओ मुंहिंजा दोस्त वो इहे साॻिया मां मुल्हिद क़ौम पर
परस्त चयो न ए साॻिया पिया चवनि त अमेरिका के बाहि लॻी मिड़ी ख़ैरा अमेरिका जो हिकिड़ो शहर सड़ियो मिड़ी ख़ैरा थियो त पोइ छा थी पियो असां 70 साल खां बाहि में आहियूं असां पिया सड़ूं तव्हां बाहि में हूंदव असां त बाहि में कोन आहियूं अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान असांजे लाइ नेमत ही आज़ादी असांजे लाइ नेमत आहे आज़ाद मुल्क असांजे लाइ अल्लाह जी वॾी नेमत आहे जो इन मुल्क में असीं रब जी इबादत बि कयूं पिया मुस्तफ़ा जो ज़िक्र बि कयूं बाक़ी हुकूमत जा प्रकार आहिनि इहा दुआ आहे या असांजे अमलनि जी शामत आहे दुआ कयो त अल्लाह सिंगे चङा हुक्मरान के अदल इंसाफ़ वारा हुक्मरान अता फरमाए मस्जिद अक्सा में मुस्तफ़ा के घुरायो वियो नबियनि जी इमामत कराए मस्जिद अक्सा में मुस्तफ़ा के घुरायो वियो मस्जिद अक्सा खां हबीब अॻिते आसमाननि जो सैर करे नबी से फरमाइनि था सिदरा ताईं जिब्रील गॾु हुयो सिदरा ते जिब्रील बीही रहियो मां मुस्तफ़ा जी परवाज़ अञा अॻिते हुई बुराक बि जेको आहे बीही रहियो मां मुस्तफ़ा जी परवाज़ अञा अॻिते हुई हबीब फरमाइनि था अर्श अज़ीम पार कयमि इरादो कयमि त पेज़ार मुबारक लाहियां त आवाज़ आयो ला तखला ना लई पर रोण हार को जो ईअं त अर्श रोए पियो रोई थको करे महबूब पेज़ार न लाहे हबीब जुती मुबारक न लाहे जा मुस्तफ़ा जुती समय जा कदम रख रब त मकान का ज़मान का पाका ही मकान ही अर्श रब करीम सब महबूब तुझे लाइ ठाया आहिनि तुझे लाइ पैदा कया आहिनि महबूब तुझे लाइ रब करीम जग जोड़ियो आहे इनजे करे पेज़ार पाए पोइ अच महबूब जी पेज़ार पाक हुई उन ते कंहिं बि क़िस्म जी का ग़लाज़त कान हुई का गंदगी कान हुई का निजासत कान हुई कुझु वरी ईअं बि चवंदा आहिनि माण्हू वाह बड़ा अहले हदीस ॿिया बेअदब उहे चवंदा नबी सी पेज़ार मुबारक पाए विया जुती आ जुतड़ी अल्लामा मालिक इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे नबी सी जी पेज़ार खे जेको न जुतड़ी चवे हकीर चवे त नबी सी जी पेज़ार में छा हूंदो जुतीअ में छा हूंदो जुती मिली जुतड़ जहिड़ी ईअं जेकॾहिं चवे त उनजो ईमान सां को ताल्लुक कोन्हे को इस्लाम खां ख़ारिज थी वेंदो काफ़िर थी वेंदो मुस्तफ़ा जी जुती मुबारक जो बि उहो शान आहे जो अर्श का सैर पई करे नबी से फरमाइनि पिया पोइ अहिड़ी जाइ आई जो ला मकान उते का बि जॻह कान हुई न हेठाई न मथाई न मशरिक़ न मग़रिब न शुमाल न जुनूब न ॾखण न उत्तर शश जिहत उते काशे कान हुई हर पासो हिकु जहिड़ो हुयो आवाज़ आयो लहजो सदी के अंदर वारो हुयो लफ़्ज़ हुया उदनु मिन्नी महबूब वेझो सुभान अल्लाह महबूब वेझो थी क़ुरान तो रवे सुम्मा दना फतदल्ला रब जो महबूब रब के वेझो थियो केतिरो वेझो थियो फकान क़ाब क़ौसैन औ अदना शेख मुहक़्क़िक़ अल्लामा अब्दुल अहमद जज़ैलवी लिखियो त भेरूं ही भेरूं न भेरूं छा कंदा भेरूं इन भेरुनि जे विच में जेतिरी जॻह आहे एतिरी जॻह बि अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जे दरमियान कान बेटा साहब जेको फरमायो त अहद अहमद पान में विचा मीम फ़र्क़ मदियो मीम जो फ़र्क़ हुयो अहद अहमद पा अहद चइबो अकेले खे अहमद चइबो रब जी मख़लूक़ में बाननि में उहो अकेलो बानो जेको अहिड़ी तारीफ़ रब जी करे जो उन जहिड़ी तारीफ़ ॿिए कंहिं कई कान्हे अहद अहमद पान में विचा मीम फ़र्क़ आहे मुस्तग़रक़ आलम इन ॻाल्हि में फकान क़ाब क़ौसैन औ अदना अल्लामा आलूसी रहमतुल्लाह अलैहि लिखियो त औ अदना जो लफ़्ज़ बि इन जे करे मता को सुभाणे चवे त अल्लाह ऐं नबी पाण में मिली विया बाने ऐं ख़ालिक में बाने ऐं मालिक में फ़र्क़ हुयो बस उहो ई फ़र्क़ विच में हुयो बाक़ी फ़र्क़ को कोन हुयो फरमा महबूब को तोहफ़ो खणी आयो आहे अल्लाह सी जी ख़िदमत अल्लाह सी जी बारगाह में मुस्तफ़ा अर्ज़ कयो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात पर अहिड़ो तोहफ़ो खणी आयो आहियां जेको तो वटि आहे ई कोन रब फरमा मूं वटि त हर शइ आहे पोइ मुस्तफ़ा अर्ज़ कयो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात बोला तूं बेनियाज़ आहे ऐं तुंहिंजी बारगाह में नियाज़मंदी खणी आयो
तू कंहिंजे अॻियां कोन झुकंदे तू कंहिंजी इबादत कोन कंदे ऐं बंदगियूं तुंहिंजे लाइ खणी आयो आहियां रब फरमा महबूब तोखे मां पियो चवां अस्सलामु अलैका अय्युहन नबी ॿियनि खे चयो हुम सलामुन अला मूसा व हारून सलामुन अला इलियासी सलामुन अला इब्राहीम सलामुन अला नूह फिल आलमीन सलामुन अलल मुरसलीन पर महबूब तू मुंहिंजे साम्हूं आ रब तोखे थो चवां अस्सलामु अलैका अय्युहन नबी सोना नबी तोखे सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू मुस्तफा जे अखर मां उते लुड़क वही आया अल्लाह सी फरमा हबीब रोई पियो मुस्तफा अर्ज कयो मौला मां मुते त सलाम मोकली पर मुंहिंजा उम्मती रब फरमायो महबूब जेके हामलीन अर्श फरिश्ता आहिनि उहे गवाही पिया ॾियनि त अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन जंहिंजे दिल में तुंहिंजी मोहब्बत हूंदी उन्हनि मोहब्बत वारनि ते बि मां अल्लाह जो सलाम रब जो महबूब केतरा साल मुहक्किक रिवायत मुताबिक 18 साल नबी से फरमा रब जो दीदार पाए कयो वंजण अचण में जेतिरो अरसो लॻो उहो अलॻि पर 18 साल सिर्फ दीदार जा 18 साल न अख छिंबियम ऐं न अख ज़ोर सां पटियम जन वणंदड़ शइ खे माण्हू या महग थी ॾिसे पर अख छिंबई न ईअं ई रब जे जलवनि खे मूं ॾिठो एॾी रब ताक़त ॾिनी जो मूं अख छिंबी बि कान काॾो मथां दीदार में रुकावट हक ने फरमाया जलवे मेरे देख ले मैं तुझे देख लूं तो मुझे देख ले हक ने फरमाया जलवे मेरे देख ले मैं तुझे देख लूं तो मुझे देख ले और जो देख ले वो मुझे देख ले देखने का मजा की रात है मुस्तफा फरमाता है रब जे रहमतुल मरकतुल नूरानी तजल्लल मा फैद वठी नबी से फरमाता ई वापस आयस चए आसमान ते मूसा अलैहि सलाम चयो उम्मत ला तोहफो मूं चयो 50 नमाज़ूं मूसा तो से कोन पढ़ंदे ओ छा कया थी वञ घट कराया नबी से फरमाइन पिया वरी आओ आयुस ला मकान ते अर्ज़ कम मौला 50 इलाही थोड़ो घट कर रब फरमा महबूब 5 घट तो कया 45 खणी वई अल्लामा अब्दुल हमीद ज़ैनवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो माण्हू त हिकिड़े मेराज ते जेको आहे माना एतिराज़ पिया कनि थियो हिकिड़े मेराज ते रब घुरायो 9 भेरा मेराज ते मुस्तफा पाण हबीब वञे पियो अचे पियो का रंडक रोकट का आई का रुकावट आई का मुस्तफा जी ज़ात मां बरकात हिननि 9 भेरो ये मोतिया 9 भेरो मूसा अलैहि सलाम जो सी घणा बचासी 5 बि कोन पढ़ंदे 5 जाम मुंहिंजी उम्मत ते मन माधू मां बि कोन पढ़ंदा 5 किथां पढ़ंदा मुस्तफा फरमायो मूसा हाणे हया वठो हाणे कीअं वञा हबीब जॾहिं वापसि आया त अखियुनि मां लुड़क वहिया उम्मत 50 नमाज़ूं पढ़े हा सवाब जाम मिले हा हाणे 5 पढ़ंदा सवाब 5 जो मिलंदो अल्लाह सी जिब्रील खे फरमायो जिब्रील वञ महबूब खे दिलासो ॾे त तुंहिंजे लाइ त मां 5 कयूं मूं वटि अञा बि 50 लिखियूं पयूं आहिनि तो सातु जी उम्मत सां लेखो आहे कोन मन जा बिल हसनत फलहु अशर अमसालहा पढ़ंदा 5 सवाब 50 जो 5 त पढ़ो नबी से फरमा मुंहिंजो मेराज त लामकान ते उम्मती तो जो मेराज नमाज में तो वजू करे पाक थी साफ थी किबले दे मुंह करे रब के सजदो कर जण तो जो मेराज अल्लाह सी जल्ल शानहू शल महबूब जी हुब्ब मोहब्बत नसीब फरमाए इनरा जिन कुरान पाक नाज़रा मुकम्मल कयो ऐं साईं फरमायो पे त न्याणियूं जन्नीह जो जिन जो प्रोग्राम थियो न्याणियुनि जो ऐं उन न्याणियुनि जिन कुरान पाक नाज़रा मुकम्मल कयो मुंहिंजी दुआ आहे अल्लाह सी उन न्याणियुनि ऐं इन्हनि नींगरनि खे कुरान पाक जूं बरकतूं अता फरमाए
अल्लाह सी इन्हनि खे क़ुरान पाक जो हाफ़िज़ बनाए इन्हनि जे घर वारनि खे माउ पीउ खे अल्लाह सी क़ुरान पाक पढ़ण जो बरकतूं अता फरमाए मां जेको आहे सो तहे दिल सां मुबारक ॾियां थो से हाफ़िज़ अली गुल खे साईं मौलाना बरकत अली इब्राहिमी साहब खे हाजी साहब खे साईं खे सभिनी खे तव्हां दोस्तनि खे जेके बि मदरसे सां माशाअल्लाह तव्हां ॿाहिरि आहियो तव्हांखे मुबारकूं हुजनि तव्हां मुबारकबाद जा मुस्तहिक बि आहियो त तव्हांजी कोशिशुनि सां काविशुनि सां हीउ इदारो हले पियो हीउ मदरसो हले पियो ऐं हिते तालीम हले पई या क़ुरान पाक जी बरकत यकीनन अल्लाह सी तव्हांखे ॾिनी आहे ऐं अल्लाह सी इन बरकत खे अञा जेको आहे सो वधाईंदो नबी से फरमाए खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह तव्हांजो पुटु भले डॉक्टर थिए आर्मी में वञे इंजीनियर थिए ऑफिसर थिए पर पहिरीं उनखे क़ुरान जी लोरी ॾियारियो नबी से फरमाए भले में भलो तव्हां मां उहो आहे जेको पाण बि क़ुरान पढ़े वरी ॿियनि खे बि क़ुरान पाक पढ़ाए तव्हांजी औलाद पढ़ियल हूंदी उहा पंहिंजी औलाद खे पढ़ाईंदी तव्हांजी औलाद ई जेकॾहिं पढ़ियल न हूंदी त हेसि ताईं दौर चङो हो अॻिते जीअं दौर अचे पियो ॾाढो कठिन दौर अचे तव्हां पाण पढ़ियल हूंदव त पंहिंजी औलाद खे बि ऐं तव्हांजी औलाद पढ़ियल हूंदी तव्हांजी औलाद पंहिंजी औलाद खे पढ़ाईंदी इहो तव्हांजे लाइ सदक़े जारिया हूंदो अल्लाह सी जल शानु जी ज़ात बाबरकात शल क़ुरान पाक जी ख़िदमत ते पहिरो ॾियण जी अज़मत ते पहिरो ॾियण जी अल्लाह असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए रब्बुल आलमीन हिन मदरसे खे ऐं मुंसलिक मस्जिद शरीफ के जामा मस्जिद गौसिया अल्लाह से इनके क़यामत ताईं आबाद फरमाए जेके इनके आबाद कन था अल्लाह जो घर आ हेडे कुरान पाक जे तालीम जो मरकज़ आ ये इनके आबाद कन था तरब उनके कने गैर आबाद कोन कंदो ओए घर ऐं घर वारा हमेशा आबाद रहंदा वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिरु दावाया अनिल हम्दुलिल्लाह।